शरीक रखियो आहे। इन करे हाणे मुंहिंजे गुफ़्तगू जो तवजो जेको आहे सो साईं ॾे थिए थो। उस्ताद ग़ुलाम क़ादिर साहिबु इहो अर्ज़ु करियां, दोस्तनि खे वाक़िफ़ु करियां त उस्ताद साहिबु असांजे हिन तर में हिकिड़ी पंहिंजी नुमाया शख़्सियत रखे थो। असां वटि ख़ासि करे महबती माण्हू जेकॾहिं ॻणजनि त आउं सम्झां थो इन हवाले सां उस्ताद साहिब जो नालो त उन लिस्ट में तक़रीबन सरे फ़हिरिस्त हूंदो। उस्ताद साहिब खे शाइरीअ सां तमामु घणो लॻाउ आहे। शायदि शाइरीअ सां लॻाव बि उन मोहबत जी ॿरंदड़ चिरंग जेका दिलि में उनजे धगे थी, शायदि उनखे इहो ॾस ॾिनो, इहो ॾांव ॾिनो जो शाह जो रिसालो उन सां शरफ़, उनजी सम्झ, उनजा मिसाल, उनजो यादगिरियूं, छो त शाह ख़ुदि इन महबत जे गस जो बांधी आहे। ऐं उस्ताद साहिबु ख़ुशकिस्मती सां बि मतिलबु त साॻी इन राह जो बांधी आहे। ऐं असां उस्ताद साहिब खां पहिरीं त संदसि तारीफ़ जे बारे में पुछंदासूं त संदसि नंढपण, संदसि तालीम, संदसि ख़ानदान जंहिं नमूने सां आहे उनजो तारीफ़ थिए। उनखां पोइ संदसि जीअं त हिकिड़ी सर्विस रही आहे, पाण प्राइमरी में उस्ताद रहिया आहिनि ऐं उतां रिटायर बि कयो अथनि, त इन हिसाब सां वरी उनखां पोइ जेको साईं जिन जो लाड़ो हिन शाइरीअ पढ़णु, उनखे परूड़ण, उन ते सोचण इहो जेको थियो आहे, वरी उन बारे में बि अचनि। असांजो घणो सामान जेको गुफ़्तगू हूंदी सा हूंदी इन शाइरी या शाह जे रिसाले या मोहबत जा जेके बि साईं वटि यानी हवाला आहिनि, मिसाल आहिनि, वाक़िया आहिनि ऐं ज़ाती मुशाहिदा जेके हुननि जा आहिनि उन बारे में महिरबानी थींदी उस्ताद साहिब जिन असांखे ॿुधाईंदा। महिरबानी उस्ताद ग़ुलाम क़ादिर लियारी साहिबु, महिरबानी साईं। यामिन साईं ॼमण लॻभॻि मूंखे यादि अचे कि स्कूली लिखत मूजिबि 15/10/1945 ते जनम आहे। जी साईं। ऐं घणो करे सही हूंदो छो उन वक़्तु तिफ़ल शुमारी जो रिकॉर्ड रखिबो हो। अच्छा। सही। हाणे इन हिसाब सां उमिरि बि ओतिरी लॻे पई। जी साईं। जीअं जीअं उहा लाशऊरी वारो वक़्तु गुज़रंदो वियो ऐं पढ़ण जी उमिरि थी त ॻोठ में पोइ इहा 54 आहे या 53 या 55 लॻभॻि इहो अंदाज़ो आहे त ॻोठ में प्राइमरी स्कूल खुलियो। जी साईं। ऐं उन वक़्तु 5-6 साल जी उमिरि थींदी आहे, उन में दाख़िला थी। अच्छा। दाख़िल थियासीं। उन वक़्तु प्राइमरी में सैयद सरवर अली शाह घोटकी जे घर पासे जो साईं उतरादी हो, ॾाढो प्यारो उस्ताद हमदर्द उस्ताद। अच्छा। उन्हनि वटि रहियासीं। जी साईं। सुहिणे नमूने जी तरबियत थी। क़ुरान शरीफ़ जा 30 सिपारा उन ई प्राइमरी जे दौर में पूरा थिया। जी साईं। अॼु ॻोठ में जंहिं जाइ तमामु वॾी जामे मस्जिद पकी ठहियल आहे, हिते कची मस्जिद हूंदी, उसूल पढ़ाइण जा पंहिंजा हूंदा, शाम सुबुह पढ़ाई थींदी हुई। जी जी। साईं 12 ताईं पढ़ाए पोइ मोकल कंदा हुआ, वरी कलाक 2 निमाज़ जो आराम जो ॾेई 3 बजे खां 5 बजे ताईं वरी ॿी शिफ्ट थींदी हुई। ईअं ॿार 5 कलाक उस्ताद जी नज़र में रहंदो हो ऐं उनखे रुलण या मश्करी करण या सिखण जो को मौक़ो कोन ॾिनो हूंदो। उस्ताद महिरबान हुआ ॾाढा। जी जी। उन्हनि उस्तादनि में बि के हमदर्द महिरबान भाईंदड़ साईं सरवर अली साहिब उन्हनि मां हिकु ॾाढी सुठी तरबियत थी। इन विच में उन सां गॾु नाइब बि आया जेके के सुठा के चङा के विचोला चइजनि, पर अलहमदुलिल्लाह उस्तादनि खां शिकायत कान्हे। जी जी। पोइ 5 दर्जा उहा पूरा करे मिशन में वियासीं। साईं तॾहिं साईं मौलवी अब्दुल करीम, साईं मौलवी इस्माइल साहिब जिन इहे स्कूल जी सरपरस्ती कंदा हुआ, जेका सरपरस्ती साईं अब्दुल करीम वटि पछाड़ी ताईं रही। ऐं इस्लामिया गवर्नमेंट हाई स्कूल जे नाले सां उनजो बुनियाद विधल हो। तमामु साईं जी नज़र वधीक हुई, शागिर्दनि ते बि नज़र। ॿाराड़ी जा रहण वारा उस्ताद उन्हनि सां महिरबानी। अच्छा। पोइ कॾहिं कॾहिं हॉस्टलनि में बि रहण थींदो हो, वेझराई जे हूंदे बि सिखण लाइ, इहो बि शर्फ़ हासिल थियो। ऐं उन वक़्त में जॾहिं
अॻिते पढ़णु मैट्रिक खे वेझा थियासीं जी जी त उस्ताद बि तमामु सुठा साईं सैफुद्दीन अबड़ो साहिबु हूंदो हो जेको तमामु सुठो तारू शाह जे पासे जो तमामु राणीपुर सुठो उस्ताद अच्छा ऐं ॿिया बि उस्ताद सुठा जीअं साईं अब्दुल्ला दाईदाणो हो पछाड़ी ताईं हेड मास्टर बि रहियो साईं अब्दुरहमान समो हो ईअं सुठा उस्ताद हुआ होशियार साईं नबी बख़्श महिनतूं कयूं पढ़ाई सही पर मूंखे यादि अचे थो त जेतिरे क़दुरु पढ़ण सां वास्तो आहे ऐं लाॻापो ई पढ़ण सां हो अञा का बि अंदर में किणक कान जागी हुई जीअं तव्हां सवेरे कयो त इहा किणक मापत जी हुई जंहिं कुझु अॻिते सेखारियो अञा उहा किणक कान दुखी हुई त मिडिल स्टैंडर्ड 8वीं जमात में जेको इम्तिहान थियो काफ़ी छोकिरा स्कूल में हुआ पर उन्हनि मां असीं 2 शागिर्द उन इम्तिहान में पास थियासीं जंहिंमें गवर्नमेंट स्कॉलर ॾींदी हुई 12.5 रुपया स्कॉलर मिलंदी हुई उहे 12.5 रुपया अॼु जे करे तमामु वॾा हुआ उन में बि असीं 2 शागिर्द पास थियासीं पोइ हलंदे वरी जॾहिं मैट्रिक जो इम्तिहान आयो त नंबर ॻोल्हियासीं न ए में लधो न बी में न सी में ग्रेड सभु ख़तम पास क्लास में पास अच्छा हाणे हिते अंदाज़ो लॻो त छो एॾो फ़र्क़ु पियो जो 8 में मिडिल स्टैंडर्ड में पास ऐं मैट्रिक जो इम्तिहान में पास क्लास में पास हाणे सबबु ज़ाहिर थी आयो त हाणे मापत जे जहान में पेर रखजी विया नज़रूं घुमण लॻियूं नज़रूं घुमियूं जो कई पार अखियूं ॾिसी आयूं छुटियूं कयूं सैयद चए की जो कई पार अखियूं पसी आयूं छी दीवानियूं दिल में अपर लगन हार त्या पोइ करार सुटियूं कीन सैयद चयो पोइ उन सोनी सूरत खे ॻोल्हण लाइ राति ॾींहुं जुस्तजू पढ़ण तां दिलि हटी वई तव्हांजो नतीजो इहो निकितो जो तमामु नाकामी त न चइजे पर सुठनि मार्कनि में पास थियण न थियो हाणे ॿी जहान मिजाज वारे जहान ना पेर रखजी वियो मैट्रिक पास करे मूं बाबा खे जवाबु ॾिनो बाबा अॻिते पढ़ण मुंहिंजो थींदो कोन वालिद साहिबु ॾाढो महिरबान हो हुन चयो बाबा पढ़ो ऐं ख़र्च कंदुसि मुंहिंजो इहो ख़र्च हाणे रायगां थींदो छो त पढ़ण ॾे दिलचस्पी हाणे वई ख़तमु हाणे नज़रूं ॿिए पासे हाणे उहो जेको ज़ाहिरी मिजाज वारी जेका तस्वीर ॾिसण में आई उहा ज़ाहिरी तरह हुई नाचुनि में मेला लॻंदा हुआ वेझ में लाल खान फकीर जो मेलो नंढी मिशन में लॻंदो हो ईअं वरी समन शाह जो मेलो ईअं नंढा वॾा मेला पोइ मेलनि ते उहे ॻाइण अचनि उन्हनि ॻाइणनि सां अॼु जीअं रवाज आहे चपड़ी जो यकतारे जो ईअं सूफ़ियाना राग घटि हो ऐं ॻाइण ईंदा हुआ उन्हनि वटि बाजे वारा पकवादी ॿिया 3-4 नंढड़ा नींगर उन्हनि सां गॾु उन्हनि जा हुलिया भला पहिरीं साड़ी जो रवाज हो साड़ी ॿधी पोइ नचंदा हुआ पोइ मुखातिब थी पर्सन घुरण वारे खे पोइ सम्झी वेंदा त कंहिंखे असांजी ॻाल्हि वणे पई कुदरती तरह ओॾई कशिश थी वई पोइ उन्हनि जा हुलिया बि वणिया उन्हनि जा अखर वणिया उन्हनि जा आवाज़ वणिया हाणे प्यार जी दुनिया में जो पेर रखजी वियो पोइ इनखे को सही सम्झे या ग़लति इन जी शायदि वक़्तु ॾींदो कसम खणी पाण खे सुठो यादि करे सघिबो कोन हाणे गाॾो हेॾे हली वियो त हाणे पढ़णु छॾे मूंखे यादि आहे 63 में मैट्रिक कई 1964 में मास्तरी प्राइमरी मास्तरी जो ऑर्डर मिलियो नौकरी मिली वई कंहिं बि सबबु 1964 में पोइ 64-65 इहो दौर ॻोठ में रही 66 में पछाड़ी में वरी कॉलेज सकरन में उते कॉलेज लाइ घुरायो वियो 67 में उतां निकितासीं पर हाणे 67 में जॾहिं उते निकितासीं त उते बि जीअं जंहिं माण्हू जी जॾहिं दिलि आहे त उनखे उहा जुस्तजू हूंदी आहे त हाणे हिकिड़ो नशे वारो माण्हू आहे जेकॾहिं सिगरेट पीए थो डॉक्टर चए थो इहो पिपुर सारींदई हाणे वरी नशवार ॾे तॾहिं नशो पूरो थिए तंहिं करे ॻाल्हि खे ॻोल्हा ज़रूरु हुई पोइ ॻोल्हींदे उते बि वरी का अहिड़ी सूरत ॾिसण में आई जो वरी उहो नशो दिलि वारो पूरो थी वियो इहो सभु हो मिजाज अञा हक़ीक़त कान्हे पर हक़ीक़त ताईं पहुचण लाइ मिजाज खे शाइरनि वरी अहमियत ॾिनी आहे त मिजाज चाढ़ी आहे इन चाढ़ी ते चढ़ी आहे पोइ असली जाइ ताईं पहुचबो उहो आहे हक़ीक़त मिजाज जा जेकॾहिं अदब आदाब न सिखबा त हक़ीक़त वारो जेको आहे आदाब सो करी कोन सघिबो तंहिं करे मूंखे यादि आहे जॾहिं पढ़ण जो दौर हूंदो हो तॾहिं नंढी मिशन जो हिकिड़ो दर्जी हो मिशन वॾी में उर्दू ॻाल्हाइण वारो हो नालो यादि कोन्हे
पर नंढ लाइक जेका हुई सा सुहिणी बि ॾाढी हुई। अच्छा उहा जेकी फोटू रखियानी आहे यादि अचे थो त हुलियो सुठड़ो सुहिणो वणंदड़ो। अच्छा तो जॾहिं बाज़ार मां उन ज़माने में वरी होटल मशहूर हुआ मरून फतेहली ऐं अली खान जा, पोइ उन में इहो सोननि जो उहो वथाण हूंदो हो, राति ॾींहुं रिकॉर्ड वॼंदा हुआ ऐं उतां जॾहिं लंघण थींदो त माण्हुनि जूं नज़रूं घुमंदियूं हुयूं। पर मूंखे यादि आहे त जॾहिं उन दर्जी खां बाज़ार खां लंघंदा हुआसीं त शायदि उन्हनि खे वणणु हो, पोइ इज़हार त करे कोन सघंदो हो। त हाणे हिकिड़े बरोच माण्हू सां जेकॾहिं को खुली इज़हार करे त मूंखे वणी छो त कुआरियूं कढियूं। पर मूंखे यादि आहे त हितां लंघण महिल हू चवंदो हो शुकारो भरे अल्लाह सम्झाईंसि। अच्छा सम्झी वञिबो हो त कंहिंजे लाइ थो चए अल्लाह सम्झाईं। अच्छा पर कावड़ कान ईंदी हुई, छो त मूंखे पाण खे बि कंहिंजे लाइ मापत हुई, तंहिं करे इहे अखर मूंखां बि चइजी वेंदा हुआ, तंहिं करे मूंखे कॾहिं मुंहुं जुड़े हिते कावड़ कान आई ऐं टाइम गुज़री वियो। अच्छा पोइ जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो पोइ अक्सर करे त हिन में मेलनि मलाखरनि में, पर पोइ वरी उहा जेको वणण सो पंहिंजनि शागिर्दनि में बची वियो। स्कूल में ॿार बि 5 दर्जे ताईं जेके पढ़णु ईंदा हुआ देर सां ॿारनि खे पढ़णु छॾींदा हुआ माइट, तंहिं करे चङी उमिरि जा थींदा, जिन 5 जॾहिं पास करे निकिरनि 12, 11, 13 साल उमिरि जी हुजे पई त उन्हनि जो उथणु वेहणु ॻाल्हाइणु हर अदा ॾाढी वणंदी हुई। पर पोइ उस्तादी पेशे जे करे का बि अहिड़ी नज़र न रखबी हुई जो सुभाणे का आच अची वञे या माण्हू आङुरियूं खणनि। पोइ इहो हो पंहिंजो पाण खे अंदरि साड़े प्यार करणु, छो ज़ाहिर कजे थो त हुननि ते आच थी अचे बाबा मास्टर लोफड़ा पिया कनि, तंहिं करे अंदरि जो अंदरि। पोइ ईअं जीअं गाॾी का हुजे उनखे चालू करे पोइ गियर में बिहारे चढ़जे त पेट्रोल त पी वेंदी पर पंधु कान कंदी। ईअं हयाती जो तेल जेको हो सो इहा गाॾी ज़िंदगी वारी तव्हांजो उमिरि खां अॻु में आऊं पूरो बि थी वियो आहियां। हींअर बि मुंहिंजी उमिरि जा माण्हू अञा जवान पिया हलनि ऐं माण्हू पुछंदा बि आहिनि त साईं हीउ सभु कुझु छा थियो। पर पोइ आऊं चवंदो आहियां उन्हनि खे तोंदी बेरुखी साफ़ ॾसेंदी हे मॾे वक़्त भंवर विच आ गए, जंहिंजी कसम आई निभावण जी मरी गुरबत तूं घबरा गए। 30 साल उम्र ते झुक कमर गई एजा ज़ईफ दर्द बढ़ा गए, गम विचाले सजना दे ओ उम्र रियाज थी खा गए। सजणनि जूं जेके तस्वीरूं छिकलियूं हलतूं अदाऊं शिकायत बि कान्हे, प्यार बि कनि था, पर विच में जेके वक़फ़ा थियनि था उहे बि साचनि नथा। ऐं चाहण वारो माण्हू भाई छो इहो महबूब मूंखां हिकिड़ो मिंट बि परे न हुजे, पर हुननि जो पंहिंजो कानून आहे, हुननि जी पंहिंजी बादशाहत आहे, उन्हनि ते हुकुम त हलाए कोन थो सघिजे त ज़रूर मूं वटि वियो न। अर्ज़ कबो आहे त महबूब साईं मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे, पर हुननि जूं पंहिंजियूं ज़रूरतूं आहिनि, तंहिं करे बादशाह पंहिंजो कानून हलाईंदो आहे। उन ते बि लबे करे वक़्तु गुज़रंदो पई आयो, काफ़ी वक़्तु गुज़री आयो। पोइ ईअं हलंदे हलंदे 1978 में मुंहिंजे नंढड़े पेरे जो अक़ीक़ो थियो। उन में ॻाइण जी मूं अर्ज़ु कयो त इन पासे शौक़ हो, तंहिं करे लाड़काने जे पासे जो सैयद रोशन अली शाह नौजवान 13, 14, 15 सालनि जो हो, उहो उते ॻाइण आयो शादी में दावत में। पर हुनजी अदा, हुनजो उथणु वेहणु, हुनजो निहारणु, हुनजो मिलणु खिलणु अहिड़ो पसंदि आयो जो ॼण उहा राति गुज़री त ॿिए ॾींहं खां पोइ ॻाइण वारो रंग मटिजी हाणे जी महबत जो को रस्तो, छो त उमिरि नंढी तंहिं करे महबत चई न सघिजे, महबूब छॾे न सघूं, छो त हुननि जो शोभो ॿियो आहे। पर अंदरि को तीर लॻी वियो, जंहिं को अहिड़ी जाइ वञी ठाही जो हाणे विसरणु ख़तमु थी वियो। हाणे राति ॾींहं हुन जूं यादूं, पोइ हुननि खे टेमनि ते दावतूं ॾियनि, हुननि जूं सुठियूं ख़िदमतूं करणु। अॻियां बि इहो असरु थियो त साईं वारा आशिक मूं ते ज़रूर आहिनि, पर मुंहिंजो क़दुरु कनि था। ॿियनि आशिकनि वांगुरु केन आहिनि जेके नाचू गे नाचू सम्झी इहो सोचीनि पिया जे क़िस्मत सां राति टिकी पवे छा त असांजा सभु कम थी वञनि। इहो हुनखे पको ई जेकॾहिं आऊं 5 रातियूं बि टिकां त इहो मक़सदु रिचिल कोन्हे। इन्हनि ॻाल्हियुनि हिक ॿिए खे वेझो कयो। उहे साईं खे साईं सॾणु, प्यारो सॾणु, भाइणु, पुटनि वांगुरु भाइणु, पर पराओ माण्हू पुटु थी कोन सघंदो, तंहिं करे हुनखे पुटु सॾिबो कोन, पर पुटनि जहिड़ो वणणु। ऐं वरी हिकिड़ा यार हिकिड़ा थींदा आहिनि रुॻो
रुगो यार ॿिया थींदा आहिनि रुगो भाउ पर हिकिड़ा वरी यार भाउ बि थींदा आहिनि जो हुजनि भाउ पर उन्हनि सां उथ वेह यारनि जे हुज बि यारनि में ईअं पोइ साईं सां ईअं मोहबत थी वई पोइ हुनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में अची वई अच्छा त मुंहिंजी भलाई हिते थींदी तंहिं करे हिकु ॾींहुं ॻाइण छॾे अची वेही रहियो अच्छा साईं हाणे ॻाइण ऐं गवियो आहियां कोन जेॾी महिल मूं ते ॾाढी लहंदी त हीअ ॻाइणा बि मूं मां हथ कढंदा तंहिं करे इहो किसो हिते ख़तमु मुंहिंजी का मदद करियो त आऊं कुझु थी पवां बाबा तुंहिंजी ख़िदमत कंदासीं छा थियणु घुरींदो पोइ साईं चयो त पंहिंजो इज़हार कयईं त आऊं ड्राइवरी सिखंदुसि अच्छा उन वक़्त में मुंहिंजो सौट साईं हुसन बख़्श लियारी जेको अञा ताईं ॿाहिरि रिटायर उन वक़्तु 52 मॉडल जीप हुई पोइ साईं खे उन ते छॾियोसीं ड्राइवरी सिखियो साईं साल खनि में ड्राइवर थी वियो पोइ जुदा जुदा जाइनि ते नौकिरी कयईं पर आख़िरकार हुनखे कंहिं दोस्त जी मार्फत प्यारे ॻोठ वारी मिल दादू में हुनखे नौकिरी वठी ॾिनी तो मिल में अच्छा उते 2 साल रहियो पर गरम तबियत जे करे ऑफिसरनि सां विड़ी वरी उहा बि छॾियईं वरी नसीम खरल कहानियूं लिखंदो हुनजे भाउ वटि फॉरेस्ट ऑफिसर हुन वटि ड्यूटी कई 5-4 साल उते बि हो इन विच में साईं जी पहिरीं शादी थी उन में मुंहिंजी मदद कईसूं काफ़ी पोइ वरी शौक़ मां ॿी शादी कई उन मां हींअर साईं खे 4 औलाद आहिनि 2 पुट 2 न्याणियूं पहिरीं शादी मां हिकु न्याणी आहे हाणे इहो जेको जान प्यार वारो हलियो इन घणो कुझु सबक़ सेखारियो त मिजाज वारे महबूब सां बि हलबो कीअं आहे उनजो राज़ कीअं हासिल कबो आहे उनखे राज़ी कीअं कबो आहे पोइ पंहिंजी ख़ुशी कीअं नसीब थिए उन्हनि इहे सभु सबक़ सेखारिया उन्हनि खां अॻु में बि वणजल माण्हू जी कुझु लिस्ट हुई जेके कुझु दिलि ते आहिनि कुझु लही विया आहिनि बहरहाल सौ सिधो छापो जेको लॻो सो हितां पोइ उन साईं जो गैर हाज़िर थी वञे न पियो रहे त 1979 में 78 में इहो अक़ीक़े ते अचनि थियो प्यार थियो 79 में ॻोठ में मुंहिंजी ड्यूटी हुई त ॻोठ में ई खन शरीक भाउ अथऊं साहिब ख़ान सूबेदार जेको हाणे वफ़ात करे वियो आहे उन जो पुटु रोशन अली साईं जो नालो बि रोशन अली शाह पोइ उनखे पढ़ाइण बि शुरू कयुमि पर प्यार मां हुनखे नंढड़ो साईं चवणु शुरू कयुमि अच्छा त हुन साईं जी हसरत हिन साईं मां पूरी थी वेंदी ईअं सम्झो ॼण गुंदी खीर ॾेई विधो में धार जे खीर लाइ गुंदी खीर ॾेई विधो हाणे साईं रोशन जी हसरत बि हिन साईं मां पूरी पई थिए ॾाढा प्यार नसीब पिया थियनि अॻिते वधण जी इजाज़त कान हुई मोहबत जी हद हुई हद खां टिपण जो तुको इख़्तियार कोन्हे अलाह साईं रहम कयो जो काफ़ी वक़्तु 20-25 साल जो रोज़ो रखणो पियो पर उन्हनि रोज़नि खां पोइ ईदूं आयूं इन विच में ज़रूरु जीअं सवेरे भाऊजान मोहम्मद खरन जो ज़िक्र कयो आहे हुंदनि जो ज़िक्र कयो आहे त इहो जेको राह मोहबत जी राह में रंडको विझे थो इहो हुंदो बि आहे इहो खर बि आहे ईअं खरनि खरायूं बि कयूं पर अलाह साईं मदद कई उन्हनि खराइण जो बि तकलीफ़ ज़रूरु असांजे नंढड़े साईं ते आई पर मोहबत पाए तकमील ते पहुती उहो नंढड़ो अॼु उहो बि साईं रोशन शाह वांगुरु 5 पुटनि जो पीउ आहे पर अॼु मूंसां ईअं गॾु आहे जीअं बिटाई साहिब अॻे दुआ घुरीसूं बिटाई साहिब बि चयो आहे त करो मंझि करे जीअं लोहार लपेटियो मुंहिंजो जी जड़े तीअं सुपेरिया सोगो कयो पर ॿिए कंहिं शाइर वरी दुआ घुरी मुंहिंजा मौला असीं पाण में ही हुजूं रियल काठी जीअं वाढे जड़ी पाण में असीं सजन तीन शल हमेशा हिकु हुजूं ऐं ईअं थी वियो हिकिड़ी काठी मां सले उहो गॾे 2 करे छॾी हाणे असां पोड़नि ते उन्हनि जो वॾो हथु आहे नंढड़ा हुआ असांजो हथ हो अॼु असीं पोड़ा यानी नंढड़ा आहियूं त हुननि जो हथु आहे ईअं मोहबत पाए तकमील ते पहुती आहे साईं तंहिं करे आऊं मोहबत मां न थकल आहियां न मोहबत खां का शिकायत अथमि आहे बराबरि मिजाजी मोहबत पर उन मिजाज वरी हक़ीक़त जो सबक़ बि ॾेई छॾियो आहे त ही हक़दायूं कीअं कबियूं तंहिं करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक ताला जी उनजे महबूब जी उन्हनि जी सुञाणपूं आहिनि निमाज़ रोज़े जी बि कोशिशि हूंदी आहे त उन में ताक़ीद कजे जी पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे राज़ी कजे ईअं वक़्तु गुज़री आयो आहे अञा बि गुज़रे पियो माशाअल्लाह महिरबानी तव्हांजी तव्हां पंहिंजे हिन तारीफ़ में जेका ॻाल्हि पंहिंजे असुल शौक़ शरफ़ ऐं ज़ौक़ जी ॻाल्हि कई त मोहबत दिलि में कीअं जाइ वरिती ऐं उहा कीअं परवान चढ़ी उहा कीअं वधी विझी आहे आउं सम्झां थो
जीअं तव्हांजो मजाज़ीअ में अचणु हलणु थियो मजाज़ी महबूब सां मजाज़ी ख़ुदा खनि चऊं हुनखे तालिबुल मौला जे हुन ॻाल्हि में त ज़रूरी इन दौरान तव्हांखे इन सिलसिले में शाइरी पढ़णु शाइरी ॿुधणु दीवान पढ़णु शाद रिसाले पढ़णु भला उन लिहाज़ खां तव्हां कहिड़ा सम्झो त असांजा जेके पुराणा शाइर आहिनि शाह रहमतुल्लाह अलैह या बुताई साहिबु आहे या वरी मौजूदा जेके शाइर आहिनि इन में इन साॻी मोहबत जे जेको आहे सो यानी रस्ते ते हलण वारा माण्हू उहे उनखे कीअं था पेश कनि ऐं कहिड़े उन्हनि जे बैत या नज़म खां तव्हां मुतासिर आहियो अहिड़ा के चंद बैत नज़म शेर तव्हांजे ज़हन में हुजनि ऐं जेके तव्हांजे दिलि जी तर्जुमानी बि कंदा हुजनि त उहे असांखे ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। हा साईं, उन में असल में त रुगो शाइर न चइजे शाद लतीफ़ बिटाई खे औलिया अल्लाह बुज़ुर्ग बि आहिनि ऐं करामत जा धनी बि आहिनि उन सां गॾु शाइर आहिनि ऐं पहिरें दर्जे ते जेकॾहिं बिटाई साहिब खे रखिजे त बिल्कुलु आहिनि ऐं को बि उनजो इनकार कोन कंदो। उन्हनि बि पंहिंजे महबूब जी सुहिणाई सां वधि मां वधि सुहिणी शइ आहे सिज ऐं चंड तंहिं करे तशबी वञी ॾिनऊं उन्हनि सां ऐं पाण ताक़ीद कयूं सिज ऐं चंड खे त अवां में बि उहा शइ कान्हे बाक़ी रुॻी हा माण्हू था ऐं बिटाई साहिब जा अहिड़ा चंड जा जाम बैत आहिनि जंहिंमें हिकिड़ो हंधि चई चंड चवां हक़ विड़ी जे विचड़ी कावड़जी पवंद भले चंड चवां हक़ विड़ी जे विचड़ी ॿ अखियूं टियों नक तो में ना आहे पेशानी असल में महबूब जूं निशानियूं सोनाई जूं आहिनि इहे भिरूं अखियूं नक गल चप गप गप गाॾी जी कॾ इहे सभु सोनायूं आहिनि उन खां पोइ अदाऊं आहिनि हलणु फिरणु ॿार लोॾणु कर भञणु इहे सभु निशानियूं त बिटाई साहिब सोणे मां सुहिणी शइ चंड हुई उन चंड खे बि चई त तो में उहे शयूं कोन्हे बाक़ी पाण खे सोनो सम्झी पियो त अहिड़े नमूने सां वरी ॿिए दर्जे ते असीं मौलवी हाजी अहमद मल्हा जेको आलिम दीन आहे जेको पाठ जो घोड़ो आहे शाइर खे त आम इजाज़त हूंदी आहे त सोने जी सिफ़त कहिड़नि लफ़्ज़नि में बयानु करे पर आलिम वटि पाबंदी आहे त बाबा हद खे न उरांग उन मौलवी साहिब बि हिकिड़े हंधि चयो चंड चोॾहीं चांदकी जी कर मदावा दोस्त वटि चंड चोॾहीं चांदकी जी कर मदावा दोस्त वटि छो न कर छो चंड चोॾहीं चांदकी जी कर मदावा दोस्त वटि हा सवे सिज इन सज में अॻु बेआबरू छा बेशुमार छो त तूं त चंड आहीं पर सवे सिज बि अॻे इन बेआबरू थी विया आहिनि इन मुक़ाबले में तंहिं करे पंहिंजी इहा चांदकी जी दावा न कजां न त शर्मदार ॿिए हंधि वरी चंड खे चई त तुंहिंजी दावा सोनाई जी हक़ बि आहे छो दुनिया शायदि ॾे पई चंड चढ़ियो चमकार कर जासी नज़र नाज़ुक अचे को लही लाज़े में वञ रसई मतां को गम गुबार महबूब आहे लही वञा मतां को गम गुबार रसई तंहिं करे किन जाइनि ते वरी बिटाई साहिब चयो मौलवी साहिब चयो त सिज बि मथे अची वियो आहे 11 ट्रेन पियो ॾिसिजे ऐं ज़ाहिर छो नथो थिए तुंहिंजो सिज बि निकिरी साइकिल सिज बि निकिरी साफ़ थियो पर मोह लिकाए मंझ मल्हार निकिरी त वियो हूंदो पर लिको पियो आहे छाजे करे सिज बि निकिरी साफ़ थियो पर मोह लिकाए मंझ मल्हार शर्म में शायदि पियो सूरत सुपेरिया जे सबबु महबूबनि जे मुंहं ते नज़र पइजी वई समूरे करे निकिरे ई नथो लिको बि थियो आहे त अहिड़े नमूने सां इहे हुआ उचा शाइर जेके तव्हां साईं पुछो त वॾनि शाइरनि ऐं हींअर वारनि में कहिड़ो फ़र्क़ु त इन्हनि जा अकुल वॾा हुआ त उन्हनि शाइरियूं बि अहिड़नि शयुनि सां ॾिनियूं पर शाइर अॼु वारे जे नज़र में बि महबूब आहे तंहिं करे असीं उन्हनि शाइरनि खे घटि कोन सम्झंदासीं छो त असांजो ई प्यारो जेको माण्हू मूंखां इंटरव्यू वठे वियो साईं मौलवी यामीन शोरो साहिब उहो पाण हिकिड़े हंधि चवे थो यदे बेज़ात छा यूसुफ सजन जो सोजरो वध वध यदे बेज़ात छा यूसुफ सजन जो सोजरो वध वध कयो अबरू अजीबन जे तिखी तलवार जी अजाद
हाणे इहा आऊं ईअं सम्झां पियो त जीअं भिटाई साहब ऐं मौलवी साहब खे महबूबनि जो चहिरो सुहिणो लॻो ऐं चंड ऐं सिज खां बि वधाए छॾियूं, तीअं मौलवी आमीन छोरो पंहिंजे महबूब जे हुसन खे चए थो हज़रत यूसुफ बि सुहिणो हो, हज़रत मूसा जो चमकंदड़ हथ बि सुहिणो हो, पर महबूबनि जो सोजरो अञा बि वधाए त इन खां बि इनकार नथो करे सघिजे। ईअं वरी फ़क़ीर इमदाद सिराई चांडियो, उहो वरी चए थो सॼण सुहिणे अॻियां साम्हूं चोॾीं जो चंड कुझु न आहे, ॻाल्हाए थो जॾहिं ॼाणी त मिस्री खंड कुझु न आहे, सॼण सुहिणे अॻियां साम्हूं चोॾीं जो चंड कुझु न आहे। त इन्हनि शाइरनि खे बि महबूब साॻियो नज़र पियो अचे। पोइ दुनिया जे नज़रनि में जेकॾहिं हींअर हुसन किरी पियो आहे, महबूब कसो थी वियो आहे, इहा माण्हुनि जी सम्झ आहे। मां पर जेसीं दुनिया ही आहे उभरंदे खां लही उलहंदे सिज लहंदो तेसीं इहा मोहबत हूंदी, इहे महबूब हूंदा, इन्हनि खे चाहण वारा हूंदा। जेनी इहा शइ ख़तम थी वेंदी तेनी मुल्क फना थी वेंदो, का शइ कान हूंदी। मुंहिंजो त इहो यकीन आहे त उहे महबूब में अञा ताईं हुसन आहे, बाक़ी परखण जी ज़रूरत आहे। सही 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 महिरबानी साईं, अवां इन शरीफ़ जा पंहिंजी सॾियो था ऐं आयो बि सही अमली तरह। भला हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं मूंखे सम्झायो त उमूमनि आशिक मुंहिंजे सम्झ में त ॿिनि नज़रियनि जा थियनि था। इश्क जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि आशिकनि जा, उनमें हिकिड़ो नज़रियो इहो आहे त उहे आशिक मिजाज माण्हू हिजरो फ़िराक खे वधीक चाहींदा आहिनि, उहे विछोड़े जा मतिलबु त वधीक क़ाइल रहिया आहिनि ऐं उहे चाहिनि था त विछोड़े में जेको मज़ो आहे सो उन वसूल में न आहे, उन महफ़िल मजलिस में न आहे, मेल मुलाक़ात में न आहे। कीअं था सम्झो त शाह साईं इन ॾे कोन वियो आहे, यानी इन हिजरो फ़िराक ॾे। मुंहिंजो त ध्यानु ईअं थो वञे त शाह साईं ससूअ खे जो ॻायो आहे ऐं उन बाद में हुन जड़ा कर 5 सुर कया आहिनि। ऐं सम्झां थो त मारवीअ जे सिलसिले में मुमल जे बारे में या ॿिए पासे बि मतिलबु हिकिड़ो हिकिड़ो सुर हुनजो आहे, पर ससूअ जे बारे में हुन जा सॼा सारा 5 सुर आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो इन मां इहो थो थिए त शाह साईं हिजरो फ़िराक जो वधीक क़ाइल थो नज़र अचे। तव्हां कीअं था सम्झो, हेसि ताईं तव्हांजी हिस्ट्री या तव्हांजो तजुर्बो या मुशाहिदो उहो वसूल में वधीक थो यानी ॾिसण में अचे, तव्हां फ़िराक खे वधीक अहमियत ॾियो था या वसूल खे? असुल आहे ॻाल्हि सॼी सहप ऐं सहप ते सॼी ॻाल्हि रखियलु आहे। भिटाई साहब वाकई फ़िराक खे वधीक क़ाबिल क़बूल कयो बि आहे ऐं पाण ईअं सठो वथसि, छो त उते सहप जो वॾो मकान हो, वॾी जाइ हुई, सही विया ऐं उन्हनि तरजीह ॾिनी आहे फ़िराक खे। छो भिटाई साहब चयो आहे जेकी फ़िराक आहे सो विसाल आहे नथी। असांखे विसाल वणे थो, महबूब गॾु हुजे, ॾाढी ॻाल्हि वणे थी। उन करे भिटाई साहब वरी चयो न, फ़िराक छो प्यारो आहे, जेकी फ़िराक आहे सो विसाल न थिए, अची ओटा खां मूंखे पिरन परे कयो। जेका हुननि लाइ उकीर हुई, सिक हुई, मोहबत हुई, गॾे उहा थोरी घटि थी वई आहे, तंहिं करे हुजे ई फ़िराक त इहो भले फट चिके पियो, इहे चिके न। भिटाई साहब ऐं इन पाए जा ॿिया जेके आशिक हुआ उहे इहो आहे त इहो मोहबताणो फट भले पियो चिके। अॼुकल्ह जो जेको शाइर आहे 16वीं सदी वारो आशिक आहे, उहो चए थो त फट जो इलाज थियणु खपे। छो त असां में सप कान्हे, जंहिंमें बि सप हूंदी उहो इहो फट चिकनल ॾिसणु घुरंदो हूंदो, पर अॼु वारो माण्हू जी त हर नमूने सां सप घटि आहे। हर अॼु जे माण्हू खां जीअं कमाई छॾे वई आहे, हारी खां ॿिए खां सभु सुख जो तलबे, आशिक सुख जो तलबे। आशिक असीं त ठहियो, पर मौली आमती अमन मलाब पाण दुनिया ते फ़ैसिलो छॾियो त दोस्त ॾिसजे देर सां, ई देश जो दस्तूर आहे, पर देश जो दस्तूर वध या नित बगल भरपूर वध। हाणे जॾहिं मौली साहिब चए थो बगल भरपूर वध आहे, पोइ गुलाम कादिर ज़रूरु चवंदो सॼण गॾु
घटि हुजे बाक़ी निसाब जी कहाणी त फिराक वधीक सुठो आहे फिराक में वधीक सॼण यादि पवे थो उन में उकीर वधे थी तंहिं करे रमज़ान जा रोज़ा गर्मी में रखबा आहिनि शाम जो रोज़े खुलण में जेको मज़ो ईंदो आहे सो सियारे जे रोज़नि में तंहिं करे आउं फिराक जो हामी आहियां हामी फिराक जो आयो पर तव्हांखे वसूल वधीक वणे थो सुठी ॻाल्हि आहे भला तव्हांजे नज़र में जेके ॿियनि जी शाइरी जेका तव्हांखे वणंदी बि आहे ऐं कॾहिं कॾहिं ॿुधाईंदा बि आहियो असांखे हिन मौक़े ते बि उहा शाइरी असीं तव्हां खां ॿियनि जी बि ॾींदासीं ऐं दिलि घुरे थी त तव्हां ज़ाती तौर ते जीअं इन राह जा मुसाफ़िर रहिया आहियो तव्हांजी तहज़ीब ते का शाइरी हूंदी ज़रूरु तव्हां ज़ातीय ख़्याल उहे नज़म जे सूरत में जोड़िया हूंदव इन मोहबत वारे इन राह में भला अहिड़ी का शाइरी तव्हांजी पंहिंजी